दोस्तन के मुझे तरफा अस्सलाम वालेकुम। अॼोको ॾियारो जेको असां मनाए रहिया आहियूं, असांजो प्री प्यारो दोस्त सब इंस्पेक्टर अर्ज़ मोहम्मद ख़ासकेली साहब जैं पंहिंजो पूरी सर्विस इन पुलिस डिपार्टमेंट में ॾी तमामु मुश्किल हालात में कराची में ऐं ख़ासि कर मेमण ॻोठ जे अमन क़ाइमु कयो ऐं सुठी हिते जो आवाम सां सुठो बर्ताव कयईं। हिते जो अवाम उन सां ॾाढो ख़ुशि हुयो। हुन हिते बहसियत SHO PS मेमण ॻोठ ड्यूटी सर अंजाम ॾिनी। हाँ इन वक्त असां वटि जेको आहे इन्वेस्टिगेशन में मौजूदु आहे। हाणे इन्वेस्टिगेशन मां जेको आहे उहो रिटायरमेंट थिए पियो। असां अॼोके ॾींहुं 14 मार्च ते 2023 ते हुनखे ख़ुशि आमदेद चऊं था दिलि जी गहराइयुनि सां। जेको ॾींहुं मल्हायूं पिया असांजा सीनियर ऑफिसर जेके आहिनि DSP शाहनवाज़ साहब, DSP शाहनवाज़ मेमण साहब, SHO मोहम्मद अकरम आराई साहब ऐं DSP मेमण ॻोठ ऑपरेशन ऐं ॿिया बि असांजा जेके बि हिते जा पुलिस ऑफिसर थाणे जा सभु तमामु मौजूदु हुया। इलाइक़े जा मोज़िज़ीन जंहिंमें असांजो वॾेरो मंज़ूर अहमद मेमण साहब, मौला बख्श मेमण साहब ऐं के इम्तियाज़ साहब। उन खां अलावा जेके असांजा सुठा दोस्त ॿाहिरि इन इलाइक़े जा मोज़िज़ीन आहिनि उहे तमामु आहिनि जंहिंजो नालो एतिरो नथो वठी सघां जो टाइम तव्हां वटि घटि आहे। ऐं सुठे तरीक़े सां मल्हायोसीं। ऐं अर्ज़ मोहम्मद ख़ासकेली इन पुलिस डिपार्टमेंट में आयो। उन शुरू में सिपाही रैंक में भर्ती थियो आहे। उन जदोजहद मुंशीगिरी में कयो आहे, वरी वॾो मुंशी बि रहियो। उन खां बाद जेको SHO रहियो मुख़्तलिफ़ थाणनि ते कराची में SHO रहियो आहे, मुख़्तलिफ़ जेको आहे न थाणनि ते। ऐं उन औकात में रहियो जंहिं में हालात ॾाढा ख़राबु हुया। दहशतगर्दी जो ज़मानो हुयो ऐं डेड बॉडियूं डेली 10-12 इन्हनि खे मिलंदा हुया। ॾाढो हालात ख़राबु हुन माना मुश्किल घड़ी हालात में इन्हनि कंट्रोल कयो। डकैती वारदात जाम हुया, उन्हनि खे कंट्रोल कयूं। हिननि जो वॾो नालो रहियो आहे इन पुलिस डिपार्टमेंट में। अॼु उहो पुलिस मां अलविदाई करे मञो वञनि पिया ऐं हिकिड़ो ॾुख बि थींदो आहे हिकिड़ो सुठो साथी माना असांखां जुदा थी वञे। ऐं ॿियो ख़ुशी इन जी ॻाल्हि में आहे त उहो पंहिंजे हयात में 60 साल उमिरि पूरो करे इन डिपार्टमेंट खां वञे पियो ऐं तमामु दोस्त उन में ख़ुशी जो इज़हार कंदा आहिनि। इन जे करे असां सभु दोस्त गॾु आहियूं। बहस हिते SIO ख़ुदा लाशारी PS मेमण ॻोठ। मां उनखे दिलि जे गहराइयुनि सां ख़ुशि आमदेद बि चवां थो, वेलकम बि कयांसि थो ऐं अलविदा बि थो कयांसि।